ॿुधाईंदे अच हितां हिकदमि मथे हाणे अखियूं मुंहुं मथे कर झटको ॾे कैमरा खे पोइ ईअं ये तो विलन वाला हो गया। हाँ अली क्या कर रहे हो भाई? मेकअप सर। आवाज तो निकालो, क्या कर रहे हो? सर मेकअप कर रहे हैं। मेकअप किसका? निदा। निदा कौन है? निदा अली। अच्छा, नहीं आती से कोई? नहीं सर पुरानी है लेकिन बीच में गायब हो गई। हम तो नहीं जानते इसको। कोई भी नहीं जानता। हाँ भाई क्या हो रहा है? किस चीज़ की शूट है? सॉन्ग की शूट। सॉन्ग की शूट है। हो गया। सही बात है। और ये कौन है? ये तो राजा नजर आ रहा है मुझे। राजा साहब क्या हाल है? बिल्कुल अल्लाह शुक्र फर्स्ट क्लास। ये क्या जंगली वाला गेटअप किया है तुमने? कैरेक्टर ऐसा आएगा सॉन्ग में। करेक्टर ऐसा है जी। क्या हीरो? नहीं विलन। विलन। ओ सलमान। सलमान हमेशा हमारी वीडियो में होता है। सलमान किस चीज़ की शूट है? गाने जी। गाने जी शूट है। अच्छा माशाल्लाह बाबा। सॉन्ग की है। सॉन्ग की है तो उन सिंधी में छो नहीं गाने के लिए। गाल सागी आ गाल सागी आ ओ हे कीरा हाय हे कीरा जफर जिसकानी बल्द मुश्ताक जिसकानी दिलो सांगड़ ताल का टंडो आदम पूरी एड्रेस कोन पूछी तव्हां जो करेक्टर हीरे जो विलन जो आहे तव्हां छा था सम्झो त मां तव्हांखे छा पियो लॻां हीरो पियो लॻां विलन पियो लॻां गेटअप में तो कुत्तो तो लगे सफ़ा मां ग़लति न चयो बिल्कुल राइट। राइट से चयो न मां इमरान चांडो साहब जो सॉन्ग है हिकिड़ो माशाल्लाह ऐं ॾाढो सुठो सॉन्ग आहे ऐं उन में मतिलबु त तमामु सुठी स्टोरी ठाही आहे इमरान भाई ऐं उन हिसाब सां जेको आहे इमरान भाई मूंखे विलन कयो आहे ऐं व्यूअर्स मां तव्हांखे इहो चवंदो हलां त मां तव्हांखे इहो जेको सॉन्ग ॾियां पियो इहो तमामु बहितरीनु गिफ्ट आहे छो त हिन में मां नो डांस हिन में मुंहिंजी एक्ट आहे आर्ट आहे ऐं इनशाला तव्हां ॾिसंदव तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो ऐं दुआनि में यादि रखिजो प्लीज़। हे गेटअप तव्हां किथां अरेंज कयो आहे? माशाल्लाह मां मूंखे लॻे थो मां फर्स्ट टाइम इहे शयूं ॾिसां पियो। हे छा आहे? किथां आंदो अथव? पिनी आया आहियो? नहीं सर पिनी ना आया आहियूं इमरान साहब असल में मुंहिंजी मिसिस जा सामान आनी अनीता जफर जा अच्छा। ऐं मां जॾहिं बि कंहिं शूट ते वेंदो आहियां त मुंहिंजा प्रॉप्स हर शइ उहो मूंखे उन हिसाब सां तयारु कंदी आहे। हीउ जेको बि तव्हां ॾिसो पिया हिन में अनीता जो तमामु वॾो हथु। अनीता जो हथ जी। आहे। ओ माशाल्लाह मुदस्सर कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां हिन गाने में आयो आहे? जी जी। अच्छा हे भला हे विलन था नज़र अचनि तव्हांजे साम्हूं। हे तव्हांखे कुत्ते मौत मारी अथव? तव्हां हिननि खे मारी अथव? बस मुंहिंजो ई हाल बुरो लॻे पियो। लॻे थो भला तीर लॻंदा तव्हांखे। हे ॾिसो बिस्कुटनि जो पलियल नाज़रीन हे बिस्कुट खाई रहियो आहे। छो तव्हांखे भला मानी न मिलंदी आहे भाऊ? मिलंदी आवाज़ जेसि ताईं मिले तेसि ताईं गुज़र सफ़र कयो। तेसि ताईं गुज़र सफ़र था कयो। अच्छा सही आहे ठीकु आहे। ओके अली हे गेटअप तो कयो आहे सभिनी जो? मेकअप तो कयो आहे? मुझे अनिला बाजी कयो है। अनिला बाजी वॾी मशहूरु आहे हिन मेकअप में। अच्छा छो? अनिला बाजी तमामु बहितरीनु मेकअप आर्टिस्ट आहे ऐं माशाल्लाह जॾहिं मां तेरे नाम पे कई तॾहिं अनिला बाजी जे हथां तयारु थियो ऐं जॾहिं मां अनिला बाजी जे हथां तयारु थींदो आहियां त अलाह जो शुक्र आहे मूंखे कामयाबी मिली। क्यों क्यों वॾो कमु थी वियो आहे। छोकिरो हुनखे खयो घुमाईंदो थो हुते ऐं तूं कननि में वाला विझी हिते बीठो आहीं। अरे खिले छो तो? कननि में वाला जो वाह और मर्जी तू ये म्यूट में है ना? म्यूट में तू रुकी एक्सप्रेशन ये है जबर है। ए रुकी ओके रोल ऑन रिकॉर्ड तेज गला राजा तेज क्यों? छोकिरी खे घुमाईंदो थो हुते ऐं तूं कननि में लेकर में वाली। अरे खिले छो तो? कननि में नकनि में अरे तू के कहां चे ना? तू एक्ट कर एक्टर है ना? तू एक्टर है ना पुत्र? तू पुत्र एक्टर है एक्टिंग कर। ओके रोल ऑन रिकॉर्ड। ओ ये राजा तेज गला जा चलो टेक नंबर 6 क्यों? हेलो चाय टेक 6 क्यों? कमाल थो करी। छोकिरो हुनखे खयो घुमाईंदो थो हुते तूं हिते वेठो आहीं मुंहिंजी घर ते बि चए थो मां हुनखे खयो हले वञा। अरे खिले छो तो? हाँ बंद कर वो सही तो गला है उन्हें एक्सप्रेशन तू गला है तो ताली लगाए सर अली भाई। मूड कुरान हो कब जो आगे बुढ़ा करे उठल वाह 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 हिकिड़ी अख बि हिकिड़ी बि नाज़रीन ॾिसो कैमरा खे ॾिसो ये सही है। हिकु अख बि हिकु बि
थोरो चिताए ॾिसो अखि खोलियो फुल वाह ज़बरदस्त ज़फ़र जिसकाणी इलाही अज़ाब सठा आहिनि हिन कम जे लाइ हिन गेटअप जे लाइ हे गेटअप हिकिड़ी फिल्म खां मुतासिर थियल आहे कॉपी कई वई आहे मूंखे लॻे थो ज़फ़र जिसकाणी कॉपी कई आहे कॉपी में मास्टर आहे हमेशह फिल्मूं कॉपी कंदो आहे राजा मैं रमू सीधी ये रमू सीधी है राजा गामू सीधी रमू सीधी ओयो सदैव हिजर दिया मैं आलिया कानो राजा शीदी हिकु त हिते कैमरा ते बीह रहियो आहे ऐं ॿियो त हीअ एक्टिंग बि करे थो ॾाढो विलन आहे ऐं ॾाढो दर्दनाक मौत हिनखे ईंदो हिन गाने में ॿियो सभु आहे जेको सीधी वधीक सीधी थो थियां पियो चलो भाई चलो अली चलो जाओ अली जाओ ओके सर चलो आ जाओ ज़फ़र आ जाओ ओके चल स्टैंड बाय यहीं पे आके बैठना है निदा हिते अची वेंदी है मुदसर तू अची परियों वेंदे सही आहे सिर्फ़ु वेहणो आहे ऐं मुस्कुराइणो आहे ॾिसणो आहे हिक ॿिए खे बस यानी हैप्पी फीलिंग साथियों चला दीजिएगा छुट्टी घुमाई दो साथियों इसको बंद करो मैं काम करूँ ओके लोग भी तो देखे ना तू बोलता है मैं एक्टर हूँ हाँ लोग भी देखे रोल ऑन रिकॉर्ड क्यों अरे खिलड़ बंद कर हाथ क्यों नहीं लगा रहे हाथ तो हट चुका है ना हाथ हटा दे हाथ हटा हुआ है छोकरो ने छोकरी घुमाई दो बचे और तू ते वेठो दिल में चवे त मां हुन के पत्थर मतो कचो करे छोकरी खे भलियो वञा भागा मुजी अगियो तू हुन जी तारीफ पियो करी हां मारे छड़ी टुट मां लगे बालो खड़ो हलो दो अब अचो ने हिते वेहो सीमटी दिखी आहे न परे लाइट के छेड़ना बस हिते हलो वही गुस्से में थी ज़फ़र गुस्से में ही निदा ॾिसीस निदा तोखे थोरो दिमाग़ तो ख़राब थो थिए ॾिसे थी सोचे थी कुझु औरत में फेस कर थोरो सोचे पई चए पई ॾिसे पई अड़े हीरो तो होॾे आहे हिकिड़ो कुतो वेठो हे कुतो कहिड़ो वेठो आहे अरे चमड़ा तोखे छा कंदा पुट चमड़ा तोखे छा कंदा चमड़ा तोखे छा कंदा अरे राजा तू पाण चमड़ो आहे अच वन 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 अंदर वन खूह में वन वन वाह गुड राजा गुड तालिया तालिया गुड तालिया यार गुड राजा चले अरे उन्हें ता चमड़न के लाइट रंदो अञा ॿाहिरि ईंदा हल हल हलिया चमड़े शॉट ओने वठ राजा जो राजा चल राजा ओके आ राजा गेट अप दिखार फौरन निकल कर आ गया चलो चल स्टैंड बाय चलो जल्दी हिकड़ी कैमरा सां इंसर्ट वठ जमाल हिते रख हिते रख इलाही वॾो फिल्म चमड़ा
हल ठीकु आहे ठीकु आहे ओ भाऊ कोई ते अरे हिते रखी छॾ ओ हेठि हेठि हुनमें ओ हिते दिकी ते चमड़न मां कीअं लेते हेठि छा आहे न चमड़ा चमड़ा हेठि चमड़ा ॾेखारो गोप्रो हिकिड़ो हुयो चमड़ो चले स्टैंड बाय चलो बेटा हाँ स्टैंड बाय शूट को करे राजा जी ना कैमरा नहीं बन जाए ओ निदा तव्हां इहो ॿुधायो तव्हांजो करेक्टर हिन सॉन्ग में छा आहे मुझे करेक्टर ने हीरोइन जो छा जो आहे हीरोइन जो आहे जी पोइ हे केरा हीरो केरा है मुझे ही हीरो ही हीरो आहे हाँ जी ऐं ही हमदर्द हमदर्द आहे गाने में तेरे हमदर्द देना होगा तो वो हीरो जा कला न मतिलबु तव्हांजो लव हिन सां ॾेखारियो वियो आहे या हिन सां जी पोइ हे हमदर्द कीअं आहे असल में मां बि लव कंदो आहियां हिन सां ऐं उहा स्टोरी आहे ऐं असां नथा ॿुधाइणु चाहियूं छो त मज़ो ख़राबु थींदो तव्हां सॉन्ग ॾिसंदव तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो ओके अल्लाह हाफ़िज़ करे छॾियो भला हाफ़िज़